नाज़िन वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल जे अघनि में वाध वारी फ़ैसिले खे लाड़काणे जी अवाम रद्द कंदे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था अकरम शेख जी ही रिपोर्ट। नए साल जे पहिरें ई महीने में ॿियों भेरो अवाम खे तब्दीली सरकार महांगाईअ जो तोहफ़ो पेश करे छॾियो आहे। हुकूमत पेट्रोल 3 रुपया लीटर महांगो करे अहिड़े हुकूमती फ़ैसिले खे लाड़काणे वासियुनि रद्द कंदे चयो आहे त लास्ट मंथ जे 15 तारीख़ रेट तमामु वधिया, उन खां पोइ वरी 15 ॾींहंनि में वरी रिपीट कयो, उन्हनि 3 तारीख़ ते वरी रेट वधायो आहे। अॼु वरी असांजो जेको आहे न वरी रेट राति वधायो आहे 4.5 रुपया। अॻु में ई असां तमामु घणो परेशान आहियूं, असांजो लेबर तबिको तमामु घणो परेशान आहे, वरी रहंदा रेट्स वधिया आहिनि। पर नए पाकिस्तान खां असांखे पुरानो पाकिस्तान 1000 दफ़ा भलो, घटि में घटि जीअं न साथ खणंदा हुआसीं, हाणे माना कंहिं शइ जो बि सुख न आहे। ॾिसो त हाणे 1 जनवरी ते पेट्रोल वधियो आहे, वरी अॼु 15 त 16 तारीख़ वरी पेट्रोल वधियो आहे। महीने में 9 साल 2 दफ़ा धमाको ॾिनो अथई, माना एॾो महांग आहे पियो। इहो असां सां इमरान ख़ान जी माना अॻिली हुकूमतूं महीने में हिकिड़ो दफ़ो पेट्रोल चाढ़ींदियूं। इमरान ख़ान साहब वॾा वाइदा करे कूड़ा असां सां हाणे हर महीने असांखे पियो रोज़ नओं सरप्राइज़ थो ॾिए। साईं पियो चए त मां सरप्राइज़ ॾींदुमि तव्हांखे नौकरनि जे बारे में, पर असांखे रोज़ महांगा पिया सरप्राइज़ पिया मिलंदा। थी विया गरीब काॾे वञनि, बच्चा पढ़ण में आतुरता लॻा पिया आहिनि, को बि कोन्हे, हर शइ महांगा, अटा महांगा, चांवर महांगा, गिहु महांगो, खंडु चढ़ी वई आहे। गरीब काॾे वीचारा वञनि, 500 कमाइण वारा छा पूरी कनि, पंहिंजे बच्चा पालनि या ख़ुदि कनि। हिन पीटीआई जी गवर्नमेंट तमामु घणियूं उमेदूं हुयूं, पर अफ़सोस सां ईअं चइजे त माना उहे अवाम जी उमेदुनि ते पूरो न लथा आहिनि। हे ज़ुल्म आहे जो माना 1 महीने में 2 चकर पेट्रोल चढ़ी वियो आहे। जेके सियासी कामोर आहिनि उन्हनि खां त इंतकामी कार्रवाई वरिती पई वञे, उहे रहिया पंहिंजी जॻह ते, जंहिंजो अज़ाल हो हींअर ग़रीब अवाम लोड़े रही आहे। इन खां वधीक तब्दीली सरकार जी ॿी नाकामी ऐं नाअहली जो कहिड़ो सबूत आहे। गुरबत वधी वई आहे, महांगाई वधी वई आहे, हुकूमत केरु चवे। इहे रुगो ॻाल्हियूं आहिनि, भई तब्दीली आई अथई, इहा तब्दीली आहे, नया पाकिस्तान, इहो आहे महांगा पाकिस्तान। अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, को ग़रीब अवाम अटो तेल कुझु सस्तो कयो वञे, उन ते त कंहिंजो तवजो ई न आहे हुकूमत जो। जे अवाम इमरान सरकार जी नाक़स पॉलिसियुनि ऐं ग़लति फ़ैसिलनि ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त हुकूमत पंहिंजा कयल वाइदा पूरा करे ऐं अवाम खे रिलीफ फ़राहम करे त जीअं ग़रीब अवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेहरान टीवी न्यूज़, लाड़काणा।